जेतिरा बि डिपार्टमेंट आयो जेतिरा मुलाज़िम हो मेन फीमेल हे अचूं भेनरूं ॾिसो खोड़ मुलाज़िम अञा घरनि में वेठा आहिनि ॿाहिरि निकिरो हे सभिनी सां ज़ुल्म आहे हे सभिनी सां ज्यादती आहे हे सीनियर माण्हुनि खे घटि 15% मिलंदो हे जेके नौजवान आया आहिनि न इन्हनि खे 5 साल खां पोइ 1 रुपयो बि कम्युनिकेशन न मिलंदी इन्हनि खे घर खड़ो कयो वेंदो हे तव्हां सां मुलाज़िमनि जो फ्यूचर तबाह कयो वियो मां हिन प्लेटफॉर्म तां सिंध मंथली पेंशन डिस्टर्ब आहे तव्हां बि निकिरी अचो हिन रोड ते असां सां गॾु बीहो तव्हां बि बीहो तव्हांजो केस ही सभु मुलाज़िम विढ़नि था तव्हांजो केस जेतिरा तव्हां ज़िम्मेवार मुलाज़िम असां मोकिलियूं हे सिंध जूं न्याणियूं तव्हांजे साम्हूं केॾी बि बारिश हुजे गर्मी हुजे सर्दी हुजे हे पंहिंजे भाइरनि सां पंहिंजे हक़नि लाइ कोशिशि गॾु बीठियूं मां तव्हांखे कराची जो रुख थींदो मूंसां हथ खणी वाइदो कयो त सभु कराची हलंदो को बि घर न रहंदो हर डिपार्टमेंट जो ईअं न त एजुकेशन डिपार्टमेंट सभु डिपार्टमेंट हलंदा तॾहिं वञी सिंध गवर्नमेंट मजबूत थींदी ऐं सिंध गवर्नमेंट पोइ इहो मुआशी कतल वारो नोटिफिकेशन वापसि वठंदी मां हितां जी लोकल लीडरशिप खे अलायंस जे प्लेटफॉर्म ते जेतिरियूं तंज़ीमूं उन्हनि सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां ऐं तव्हां सां गॾु हिन सभिनी भेनरुनि खे सलाम थो कयां जेके असां गॾु बीठियूं सिंध इम्प्लॉइज अलायंस जा नारा हणाईंदुमि जेतिरा बि 100% हथ खणी नारे जवाब ॾींदुमि सिंध इम्प्लॉइज मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन मां वो चवंदा नाम मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन मैं समझता हूँ कि ये तमाम तर मीडिया के थ्रू हमारा मैसेज पार्टी के चेयरमैन और सिंध हुकूमत तक पहुंच गया होगा और DIB ने भी रिपोर्ट दी होगी यकीनन शहीद बेनज़ीराबाद के कमिश्नर और DC वो भी जिम्मेवार है ये रिपोर्ट